अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर वञे पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त हिकु पासे जेको आहे त मल्हार ऐं राबेल जी जेको दूरियूं वधियूं दोस्तों, ऐं जेको आहे त ॿिए पासे गमदिल जे लाइ रिश्तो घुरियो वियो आहे ऐं पंहिंजे पीउ जेको राबेल खे अची चयो त मां तुंहिंजे लाइ रिश्तो तइ कयो आहे। रिश्तो तइ इन जे करे कयो आहे छो त मां माण्हुनि जे विच में जेको कंधु खणी नथो हली सघां, ऐं तुंहिंजी जॾहिं शादी थी वेंदी त मुंहिंजो इहो ई कंधु जेको आहे त फ़ख़ुर सां ऊचो थी वेंदो। ऐं इहे माण्हू जेके मुंहिंजे आॾो माना तुंहिंजे बारे में बदशद ॻाल्हाइनि था त उन्हनि जा वात बि हमेशह जे लाइ बंदि थी वेंदा, उन्हनि जे वातनि खे जेको आहे तालो लॻी वेंदो। ऐं राबेल बि जेको आहे त पंहिंजे पीउ जी जेका ज़बान खे पाणी ॾींदे चयो त बाबा साईं जी तूं जेको ख़ुशि थियो तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा मां नथी ॾिसी सघां, बाक़ी जेको तूं हुकुम कंदे त मां उहो ई करण लाइ तयारु आहियां। ऐं ॿिए पासे ॼणा त राबेल जी माउ चवणु लॻी त जेको आहे त असांजो रिश्तो मल्हार सां थियलु आहे ऐं मल्हार असां सां सेटिंग में आहे, हुनजे पीउ खे छॾे ॾे तूं। ऐं मिठल चवणु लॻो त हू मुंहिंजे लाइ मरी चुको आहे, जेको मिठल मूंखे ज़लील ख़्वार ऐं रुसवा कयो आहे, बालाज ख़ान जा मेहणा ऐं जेके ताना ॾिना आहिनि मुंहिंजी न्याणीअ खे, त मां हुननि सां हमेशह लाइ रिश्तो मां ख़तमु करे छॾियो आहे। ऐं ॿीहर उन्हनि जो नालो जेकॾहिं तुंहिंजी ज़बान ते आयो त तोखे बि मां उहो हक़ु न ॾींदुसि जेको हिन महिल तूं मुंहिंजे घर में रही पई आहीं, पोइ मां तोखे पंहिंजे घर में रहण बि न ॾींदुसि। ऐं दोस्तों, इन खां पोइ जेको आहे त मल्हार जो रिएक्शन छा थींदो जॾहिं उन ख़बर पवंदी त हुन मिठल जेको आहे त गमदिल खे राबेल जो संग ॾेई छॾियो आहे, त मल्हार जी रिएक्शन छा थींदी त उहो बि ॾिसण वटां हूंदो दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जीअं चयो आहे राबेल खे त असांजे विच में जेको बि आयो त मां उनखे मारे छॾींदुसि ऐं न चाहींदुसि त मां तोसां को ॿियो माण्हू ॾिसी सघां। जेको बि असांजे विच में आयो त उहो फना जी फूक थी वेंदो। ऐं थी सघे थो त हाणे गमदिल जो जेको आहे त मल्हार माना खून बि करे सघे थो दोस्तों, छो त हू राबेल सां कंहिंजी बि जोड़ी बर्दाश्त न करे सघंदो। उम्मीद है हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी दोस्तों। जो वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां। ख़ुदा हाफ़िज़।